कडाफ वारे इलाइक़े खमीसे ॻोठ मां 1 महीनो अॻु खंबे गुम कयल समाजी सरदार मलाणे जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ सियासी समाजी अॻवाननि ऐं सरदार मलाणे जे भाउ इख़्तियार अली मलाणे ऐं भाणे सरफराज़ मलाणे जी अॻवानीअ में अयूब ॻोठ जे पुराणे पुलिस चौकीअ खां एहतिजाजी रैली कढी हथनि में बैनर प्ले कार्ड ऐं सरदार मलाणे जूं तस्वीरूं खणी सरदार मलाणे जी आज़ादीअ लाइ सख़्तु नारेबाज़ी कंदे गड़ा प्रेस क्लब आॾो पहुची मुज़ाहिरो कयो। केर खणी विया आहिनि, कॾहिं खणी विया आहिनि? जनशाला रात जे अंधेरे में जेको लापता आहे, ख़बर न आहे किथे आहे किथे न आहे, जिनखे आज़ादु कई थी वञे, हर कंहिंजी मदद रात जे अंधेरे में ठीकु आहे, मुंहिंजे बेगुनाह मामे खे उणटीह ॾींहं थिया आहिनि खंबे करे ठीकु आहे, पोइ उनजो ॾोह ई न आहे। ठीकु आहे, उनजो ॾोह इहो आहे कि ग़रीबनि जी मदद कंदो। लॉकडाउन जे दौरान ग़रीबनि जी मदद कई, पंहिंजे दोस्तनि जी, हर हिक जे लाइ आवाज़ भरियो। ठीकु आहे, मुंहिंजो इहो ॾोह आहे। ठीकु आहे, असां अपील कयूं था जस्टिस IG सिंध, वज़ीर आला सिंध, TG रेजर सिंध, हिते असांजे मामे सरदार मलाणो खे फौरी आज़ादु कयो वञे। अगरि को ॾोह आहे त कोर्ट में पेश कयो वञे। ठीकु आहे, ईअं लापता गुम करे इहो कानून न आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।